असां सभिनी साफ़ प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे ऐं जेके असांजे यूनिवर्सिटियुनि जा अॻुवान फेडरेशन जा अॻुवान आया आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां ही प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं जेका 1 तारीख़ ते जनवरी ते मुखालिफ़ धुर कई त जेको आहे सो फेडरेशन जाली आहे, पर उहो असां तव्हांखे बाज़ाब्ता जेका प्रेस आहे उहा मां तव्हांखे ॿुधायां थो पढ़ी। जीअं त अॼु तारीख़ 9 जनवरी 2025 ते हैदराबाद डिविज़नल जे सभिनी यूनिवर्सिटियुनि जे नॉन गज़ेटेड एम्प्लॉइज़ जे चूंडियल अॻुवान, सिंध जे सभिनी सरकारी यूनिवर्सिटियुनि जे वाइस चांसलरनि, सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड, वज़ीर आला सिंध ऐं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सहाफ़ी भाइरनि खे हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए आगाही ॾियणु चाहियूं था त कुझु ॾींहं पहिरीं सिंध यूनिवर्सिटी ऐं लम्स यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फेडरेशन जी रजिस्ट्रेशन जे हवाले सां फेडरेशन ते इल्ज़ाम तराशी कई, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं इहा उन टाइम में जिन कयो उहे पाण हिकिड़ो चेयरमैन हुयो, हिकिड़ो वाइस चेयरमैन हुयो, उहे मां तव्हांखे प्रूफ बि ॾियां थो। जॾहिं त ऑल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ फेडरेशन सिंध जो वजूद 1999 खां फ़ाल आहे ऐं फेडरेशन जा यूनिट सिंध जी सभिनी सरकारी यूनिवर्सिटियुनि में पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। फेडरेशन जी रजिस्ट्रेशन 2020 में थी ऐं उन वक़्तु जो चेयरमैन मोहम्मद अली गांगरो हो ऐं वाइस चेयरमैन अब्दुल सईद लाशारी हो, ज़ुल्फ़कार रुस्तमानी ऐं इशफ़ाक़ अहमद अब्बासी मेंबर मशावरती काउंसिल फेडरेशन हुआ। इन्हनि जा बि नोटिफिकेशन पिया आहिनि असां वटि ऐं हिननि ई फेडरेशन रजिस्टर कराई हुई ऐं मिठाइयूं विरहायूं हुयूं। जेकॾहिं फेडरेशन जी रजिस्ट्रेशन बोगस आहे त उन जा ज़िम्मेवार बि मोहम्मद अली गांगरो, ज़ुल्फ़कार रुस्तमानी, अब्दुल सईद लाशारी ऐं इशफ़ाक़ अहमद अब्बासी आहिनि। पर मौजूदा चेयरमैन फेडरेशन उन्हनि इल्ज़ामनि जे जवाब में रजिस्ट्रेशन अथॉरिटी खे तारीख़ 5/4/2024 ते ख़त लिखियो, जंहिंजो रजिस्ट्रेशन अथॉरिटी तरफ़ां अॼु ताईं को बि जवाबु न ॾिनो वियो आहे, जॾहिं त फेडरेशन जे ख़िलाफ़ कमु कंदड़नि खे रजिस्ट्रेशन अथॉरिटी तरफ़ां फेडरेशन तंज़ीम जी रजिस्ट्रेशन प्रोसेस में पेंडिंग में ॿुधाई लेटर जारी करण ते लाड़काने रीजन जे प्रोविजनल असिस्टेंट रजिस्ट्रार जॉइंट स्टॉक कंपनी ज़िम्मेवारनि सां पिणु फेडरेशन तरफ़ां कार्रवाई कई वेंदी। पर जामशोर जे ॿियनि यूनिवर्सिटियुनि सिंध यूनिवर्सिटी ऐं लम्स यूनिवर्सिटी जे शरपसंद मफ़ाद परस्त ऐं गैर तंज़ीमी अनासरनि जी जेकी पंहिंजे मफ़ादनि खे तरजीह ॾींदे यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जूं तंज़ीमूं विञाए मुलाज़िमनि खे खपाए पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिलु कया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि शरपसंद मफ़ाद परस्त अनासरनि जी, जिन में मोहम्मद अली गांगरो, ज़ुल्फ़कार रुस्तमानी, अब्दुल सईद लाशारी ऐं इशफ़ाक़ अहमद अब्बासी शामिल आहिनि। उन्हनि खे ऑल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ फेडरेशन खां नेकाली ॾिनी वई आहे। उनजो ही माना पन्नो आहे, पोइ तव्हांखे मां ॾियां थो, जंहिंजा ताज़ो ई फेडरेशन तरफ़ां नोटिफिकेशन पिणु जारी कया विया आहिनि, जंहिं बाद ही ॿई ग्रुप पंहिंजे यूनिवर्सिटियुनि में सवाइ मुलाज़िम हुजण जे कंहिं बि तंज़ीम जा मेंबर न आहिनि ऐं न ई कॾहिं कंहिं तंज़ीम में अॻुवाण तौरु इलेक्शन विड़ी सघंदा। हाणे उहे पंहिंजे यूनिवर्सिटी अंदरि मुलाज़िमनि जे जाइज़ मसइलनि खे ॿोड़ण लाइ यूनिट उन्हनि शरपसंद मफ़ाद परस्त ऐं तंज़ीम सां गद्दारी कंदड़नि खे हर मक़सदनि में कामयाब थियणु न ॾींदासीं। सहाफ़ी भाइरो, 2019 खां मोहम्मद अली गांगरो फेडरेशन जे चेयरमैन जे उहिदे ते रही सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि, जिन में मेहराण यूनिवर्सिटी, क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी, ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस
ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि यूनिटनि में पंहिंजे मनपसंदि ग्रुपनि खे कामयाबु कराइण लाइ मुख़ालिफ़ ग्रुपनि जे अॻुवाणनि जूं मेंबरशिपूं ख़तमु करे इलेक्शन खां ॿाहिरि करे पंहिंजा मनपसंदि ग्रुप खटाया ऐं पंहिंजी ज़ाती मक़सदनि खे तरजीह ॾींदे फीडरेशन खे इस्तेमालु कंदे फीडरेशन खे कमज़ोर कयो ऐं यूनिवर्सिटियुनि अंदरि मुलाज़िमनि खे वेढ़ायो ऐं हर यूनिवर्सिटी में धड़ाबंदी कंदे पंहिंजे मनपसंदि ग्रुपनि खे कामयाबु करायो ऐं पंहिंजा मनपसंदि फ़ैसिला फीडरेशन जे अॻुवाणनि ऐं फीडरेशन जे यूनिटनि जे मुलाज़िमनि ते मढ़िया ऐं हाणे मिलंदा। उन्हनि जा कुझु जेके आहिनि असां वटि सबूत बि आहिनि उन्हनि जा, सिर्फ़ु मां ॻाल्हि नथो कयां, मूं वटि उहे पना बि आहिनि। जीअं असां वारो सदर हुयो पहिरीं जेको साबिक़ा, उन पंहिंजी घरवारी जो ऑडर वरितो, उहो मूं वटि पियो आहे, चवंदो त ॾेखारींदोसांव। उनजी जॉइनिंग बि मूं वटि पई आहे ऐं हू लेक्चरार आहे ऐं उनखे लेक्चर ॾियणो ई कोन थो अचे, हूअ वेठी अल्ट्रासाउंड में आहे। ऐं उनखां पोइ ॿिए नंबर ते जेको जनरल सेक्रेटरी हुयो, उन पंहिंजे भाणज जो ऑडर वरितो आहे असिस्टेंट अकाउंट ऑफिसर। उहो बि तॾहिं वरितो अथई जॾहिं असांजी लिव इन कैशमेंट 23 में मिली। सदाईं असांखे, भले तव्हां चेक कयो रिकॉर्ड वञी पोयों, सदाईं असांखे वधियल पघार सां मिलंदी आहे। उन चकर असांखे 27 जुलाई ते मिली वई पघार लिव इन कैशमेंट वारी, उहा असां खाई बि छॾीसीं। 1 अगस्त ते असांखां उन जी किस्त जी मद में अधु पैसा असांजा जेके वधियल हुया उहे अधु पैसा असांजा कटियऊं ऐं अधु वरी ॿिए महीने में कटियऊं। उन जे मद में हुन पंहिंजे भाणज जो ऑडर इहो वरितो, 16 गिरेट जो आहे, पर जॾहिं पको थींदो त 17 थींदो, छो त ऑफिसर लिखियलु अथसि पोयों। उनखां पोइ जेको हुननि जो सरपरस्ती आला हुयो, उन पंहिंजे भाणज जो ऑडर वरितो आहे, उहो मूं वटि पियो आहे, चवंदो त ॾेखारींदोसांव। साईं सदर हुयो अब्दुल सईद लाशारी, उनजी घरवारी आहे डॉक्टर आसिया, सम्झो उहा वेठी अथव, हे ऑडर आहे हुनजो, हे भले ॾिसी करे। ॿियो जेको आहे जनरल सेक्रेटरी जेको आहे, हे उनजो भाणजा इशफाक अब्बासी, मखदूम इशफाक अब्बासी आहिनि न, हुया। ऐं हे उनजी, हे असांजो सबूत जेको मां ॻाल्हि कयुमि पे स्लिप में, हे असांजा पैसा जेके कटियऊं वापसि, हे उहो आहे। ऐं उहो जेके चवनि था त हे मेंबर न आहिनि, मेंबर असांजा 30 रुपया यूनियन फंड कॾहिं बि बंदि न थियो आहे। इमरान भंड मखदूम जी नालो मखदूम अहमद अली भंड, पंहिंजो नालो मिठल भंड अथसि, हे उनजो भाणजो इमरान। इहो ई जेके मौक़ुफ़ात, जीअं हिते पाण फेडरेशन जी ॻाल्हि कयूं पिया त मां थोरो कड़ो ॻाल्हाईंदो बि आहियां त असांजे सिंध जे वाइस चांसलरनि बि जेको आहे सो गॾिजी सॾिजी अहिड़ी जेके माना फेडरेशन ठाही आहे, जंहिंजो सरबराह जेको आहे असांजो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो थियो आहे। हाणे उन्हनि शुरू खां वठी जेके माना जीअं 4 साल असांजा जे वाइस चांसलर जा ख़ैर सां जेके पूरा थिया आहिनि, हुननि माना हिकिड़ी पॉकेट यूनियन जेके आणे आहिनि, जंहिंजी फीडरेशन जा सभई यूनिट मज़म्मत कनि था ऐं उन्हनि ख़िलाफ़ फीडरेशन जी ईंदड़ इजलास में सख़्तु फ़ैसिला कया वेंदा, जॾहिं त हिन वक़्तु फीडरेशन जा अॻुवाण तंज़ीमी उसूलनि ते हलंदड़ धड़ाबंदी ख़तमु करण लाइ कोशिशूं वठी फ़ैसिला करे रहिया आहिनि, जंहिंसां फीडरेशन जी सभिनी यूनिटनि में इत्तेहाद क़ाइमु थी रहियो आहे ऐं मुलाज़िमनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ फीडरेशन ऐं उन जा अॻुवाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशूं वठी रहिया आहिनि। ऐं फीडरेशन हिन वक़्तु सूबाई लेवल खां मथे ऑल पाकिस्तान वर्कर्स फीडरेशन सां पिणु इलाक़ कयो आहे, जंहिंसां पिणु फीडरेशन पाकिस्तान लेवल ते मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रही आहे। साफ़ी भाइरो, असां फीडरेशन जे प्लेटफार्म तां सभिनी यूनिवर्सिटियुनि जे मुलाज़िमनि सां मुखातिब थींदे चऊं था, मोहम्मद अली गांगुरो
ज़ुल्फ़िकार रुस्तमानी, अब्दुल सईद लाशारी ऐं इशफ़ाक़ अब्बासी जहिड़नि तंज़ीमी गदारनि जी साज़िशी बयाननि जी मज़म्मत कनि ऐं उन्हनि जी रस्ता रोक कनि त जीअं उहे पंहिंजे नापाक मक़सदनि में कॾहिं बि कामयाबु न थी सघनि। हुन जो सॼो प्रोसेस हलियो आहे। वॾी हीअ लिखत आहे सॼी, जंहिं ते हुननि सां सॼी लिखत थी। काफ़ी त पना इलाही आहिनि, पर मेन पनो जेको आहे उहो इहो आहे। इन ते हू न बीठा, उहे भॼी विया ऐं असां हिन ते फॉलो कयोसीं। जेके कोर्ट मां हिननि घुरियो त पनो खणी अचो, असां उहो पनो कोर्ट मां बि खणी आयासीं एग्रीमेंट तहत। पर वो पाण फ्री आहे, पाण फ्री आहे। पोइ फेडरेशन उन्हनि खे सज़ा ॾींदे उन्हनि खे ॿाहिरि कढे तंज़ीम। छो त ॾिसो न, जॾहिं हिकिड़ो मुआइदो थींदो आहे त उन ते सभई धुरियूं माना पाबंद हूंदियूं उन ते अमल करण जी। हिकिड़ी धुर अमल करे, ॿी न करे, त पोइ फेडरेशन जो फ़र्ज़ु आहे त उनखे पंहिंजे फ़ैसिले खे इम्प्लीमेंट करे। त फेडरेशन उहो ई कयो। अज़ीम साहब, असल में असांजी जेका हीअ आल सिंध यूनिवर्सिटी फेडरेशन आहे, इहा 1999 खां जेको आहे मुलाज़िम जी नुमाइंदा तंज़ीम तौरु कमु करे रही आहे। असांजी उन वक़्तु 1999 खां वठी 2019 ताईं हीअ तंज़ीम फेडरेशन रजिस्टर न हुई ऐं रजिस्ट्रेशन न हुअण जे बावजूदि बि असां तव्हांखे ॿुधायूं त 2013 में 2012 में असां सिंध जूं तमामु यूनिवर्सिटियूं हितां मुलाज़िमनि जूं बसूं भरे ऐं गवर्नर हाउस ते, प्रेस क्लब ते, जेको कराची में धरना हुआ ऐं मरण घर ते बुख हड़ताल ते वेठा हुआसीं। ऐं उन दौरान असांजी गवर्नर जे सेक्रेटरी आफ्ताबंद लोधी साहिब सां ॻाल्हियूं थियूं ऐं असांखे लिखत में मुतालबा माना मंज़ूर करे मिलिया हुया त हीअ जेके दोस्त हाणे इहा दावा कनि पिया त इहा फेडरेशन रजिस्टर्ड आहे। जेतोणीकि त मां तव्हांखे इहा मुंहिंजी वीडियो बि ॾियां थो त मोहम्मद अली घांगरो पाण उते असांजी सेवा जी ऑफिस में उते जेको वीडियो जेको माना बयानु रिकॉर्ड कयईं त जेको हीअ तंज़ीम रजिस्टर मूं कराई आहे ऐं मुंहिंजे ई जेको आहे सो बरकत सां हीअ तंज़ीम रजिस्टर थी आहे। मिठाइयूं जेको माना उते विराई वियूं आहिनि। उन वक़्तु जॾहिं हीअ पाण फेडरेशन जो चेयरमैन हुयो 4 साल खां वठी, ऐं उन वक़्तु हिन 4 सालनि में जेका यूनिवर्सिटियुनि अंदरि जेका अफ़रा तफ़री करे ऐं मुलाज़िमनि खे वेढ़ाए ईअं जेको आहे वेरायो जेको छॾियो। ऐं उहा मिसाल तव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो ॾियां, वञी उते तव्हां मालूमात कयो, असां वटि प्रूफ पिया आहिनि त उते मुलाज़िमनि में धड़ाबंदियूं करायूं। उहे मजबूरन सभई मुलाज़िम हिन जे ख़िलाफ़ु थिया। मजबूरन उहे दोस्त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जा जेको कोर्ट में विया ऐं कोर्ट मां नोटिफिकेशन वठी आया। उन्हनि पंहिंजी यूनिवर्सिटी जे जेको आहे सो उन तां इलेक्शन कराई यूनिवर्सिटी अथॉरिटी खां। वरी अचो क़ाइदे आम यूनिवर्सिटी में, उते जेको मुलाज़िमनि खे विराए छॾियईं। उते जेको इलेक्शन ॿाहिरि बि कराई, उते जेके दोस्त चूंडिजी विया उन्हनि खे नोटिफिकेशन कोन्हे, पर उहे माण्हू जेके जेको इलेक्शन में खटे कोन्हे गॾु पाण खणी हलियो पिए। वरी अचो टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी में, उते बि मुलाज़िम जी मेंबरशिप उन पाण रद्द कयूं। असांजे सिंध यूनिवर्सिटी में असांजूं मुंहिंजूं ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जूं ऐं रियाज़ नारे जूं मेंबरशिपूं रद्द कयूं पाण हिते। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में ख़ुदि सिकंदर जूणे जो आहे, सरफराज़ मेमुण आहे, साईं मियां ख़ान जेको आहे सो उनजी जेको आहे मेंबरशिपूं रद्द कयूं। हीअ जेके बि माण्हू हिन सां जेके पाण सहमत आहिनि ऐं जेके हिन सां गॾु हलनि था पिया गैर क़ानूनी गैर आइनी ऐं मुलाज़िम दुश्मनी जे तरीक़े सां, त हीअ उन लाइ भलो बि आहे। पोइ फेडरेशन बि आहे जे हीअ पाण जेको आहे उन ग़लति अमल करे हिन जी फेडरेशन हिन जी मेंबरशिप रद्द कई आहे, त हाणे चओ त फेडरेशन फेक आहे। असां फेडरेशन जे इन प्लेटफॉर्म तां असां 1999 खां वठी मुलाज़िम जे नुमाइंदा तंज़ीम तौर सां कमु करे रहिया आहियूं। ऐं इन विच में जॾहिं मुंहिंजी मेंबरशिप रद्द कई वई त बि असां ख़ामोश थी वेही रहियासीं ऐं पोइ असां ते कूड़ा इल्ज़ाम तराशी कंदा रहिया त भाई ग़ुलाम नबी इंज़ाम खे चई करे असांजी जेका हीअ मसइला ख़तमु कराया आहिनि। VC जो हुन जे चवण ते लिधो, जॾहिं त अथॉरिटी जो कमु छा आहे, डिवाइड एंड रूल्स, उहा वेराईंदी आहे ऐं पोइ हुकुमरानी कंदी आहे।